टंडवाओ शहर में गरीब बोपोच ऐं मज़लूम अवाम जे हक़नि जे तहफ़ुज़ ऐं संदन आवाज़ आला इख़्तियारनि ताईं पहुचाइण लाइ सोशल मीडिया सेंटर सिंध जी ऑफिस क़ाइमु कई वई आहे, जेको आलमी इदारो इंसानी हक़नि सां लाॻापियल हिकु मज़बूत ऐं मौसर प्लेटफॉर्म तौरु कमु कंदो। ही सोशल मीडिया सेंटर GM न्यूज़ ऑफिस जी सहकार सां क़ाइमु कयो आहे, जिते टंडबागो समेत भरपियासी वारनि इलाइक़नि जा माण्हू पंहिंजा मसइला, शिकायतूं, इंसानी हक़नि बाबति आवाज़ बुलंद करे सघनि था। टीम ह्यूमन राइट्स जे ताउन सां हिते अवामी मसइला मुख़्तलिफ़ मीडिया चैनल ते निमाया कया वेंदा, जिनमें सोशल मीडिया, GM न्यूज़, बिरबाद न्यूज़, मौज मेहरान न्यूज़, ह्यूमन राइट्स प्लेटफॉर्म शामिल आहिनि।